सिंध हुकूमत पारां कोरोना वायरस सूरतहाल खे नज़र में रखंदे एसओपीज़ ते अमल दरामदी लाइ नओं हुकुमनामो जारी कयो वियो आहे। खरू खाते सिंध पारां जारी कयल नए नोटिफिकेशन मुताबिक़ सूबे में हफ़्ते जा 2 ॾींहं छंछर ऐं आचर कारोबार बंदि रहंदो। सियासी समाजी ऐं रांदियुनि जी सरगर्मियुनि ते मुकमल पाबंदी हूंदी। होटल अंदरि वेही खाधो खाइण ते बि मुकमल पाबंदी रहंदी। खरू खाते मुताबिक़ होटल खां खाधो घुराइण लाइ इफ़्तार खां राति 12 वॻे ताईं खाधो घुराइण जी इजाज़त हूंदी। होम डिलीवरी ऐं टेक अवे ते सहरी ताईं छूट हूंदी। सिंध सरकार जे नए हुकुमनामे में वाज़े चयो वियो आहे त तरावी जा इज्तिमा खुलियल हंधनि ते कया वञनि। ॿिए पासे सिंध हुकूमत अहम जॻहियुनि ते 60 ॾींहनि लाइ जलसनि जुलूसनि ऐं एहतजाजनि ते पाबंदी लागू करे छॾी आहे। घरू खाते पारां जारी कयल नोटिफिकेशन मुताबिक़ सिंध हुकूमत मोटरवे, हाईवेज़, अहम शाहराउनि, रेलवे स्टेशननि ऐं ॿियनि अहम हंधनि ते धरणनि, जुलूसनि ऐं एहतजाजनि ते पाबंदी हणी छॾी आहे।